सिंध में सुमरा हुक्मराननि जो दौर सोनहरी दौर लिखियो वेंदो आहे, जंहिंमें सिंध तक़रीबन धारे तसल्लुत यानी कब्ज़े खां आजी रही। हिन ई दौर में सिंध ते औरतुनि बि हुक्मरानी कई। अॼु पाण राणी हमूबाई जो ज़िक्र कंदासीं, जंहिं संघार जे वफ़ात खां पोइ सिंध ते हुक्मरानी कई। सूमर हुक्मरान संघार जे वफ़ात खां पोइ संदसि ज़ाल हमूबाई हुकूमत जूं वाॻूं पंहिंजे हथ में रखियूं ऐं धर्क जे क़िले में पंहिंजो तख़्तगाह क़ाइमु कई। पंहिंजे भाउरनि मां हिकिड़े खे मोहम्मद तूर ते हाकुम मुक़ररु कयईं ऐं ॿिए खे थरी शहर में। मोहम्मद तूर में केतिराई ज़मींदार, जिन मां घणा ख़ुदा रसीद बुज़ुर्ग पैदा थिया रहंदा हुआ, उहे मख़तूम बहाउद्दीन ज़िक्रिया जा मुरीद हुआ। हिंदुस्तान जे तारीख़ जा मुअर्रिख़ आम तौर सुल्ताना रज़िया खे पहिरीं मुसलमान हुक्मरान औरत शुमार कनि था, पर असुल में सुल्ताना रज़िया 6034 हिजरी यानी 1236 ईस्वी में दिल्ली जे तख़्त ते वेठी ऐं इन हिसाब मूजिब सिंध जी औरत हुक्मरान ताराबाई ऐं हमूबाई पहिरियों सिंधी औरतूं हुयूं जिन सिंध ते हुकूमत कई। हमूबाई ॾखिण ऐं उत्तर सिंध ते हुकूमत कई। उन जे वक़्तु दोदो नाले हिकिड़ो सूमरे सरदार जो हिकु ॻोठ में हुक्मरान हुयो। तंहिं वज वठी पंहिंजे लश्कर सां मोहम्मद तूर ऐं थरी शहरनि ते काए हमूबाई जे भाउरनि सां जंग कई, जंहिंमें हमूबाई जा भाइर मारिजी विया। एतिरे में दादूअ फतेह खान नाले हिकिड़ो सुमरो हुक्मरान सरदार जो दोदे पहिरें जे औलाद मां हो, तंहिं लश्कर वठी दुश्मन खे मारे मञायो। हमूबाई वारो समूरो मुल्क पंहिंजे कब्ज़े हेठि कयो। महिरबानी।